सिंध में ताज़ो ई पयल बरसातुनि खां पोइ सिंधु दरिया में पाणी जी चाढ़ सबबि गंबड़ जे कचे जा अक्सर ॻोठ पाणी जी लपेट में अची विया। केतिरनि ई ॻोठनि जा ज़मीनी राब्ता कटिजी विया आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुरीद हुसैन टांवरी मूजिबि सिंधु दरिया में चाढ़ सबबि कचे जी आबादगारनि जो 70% फसल तिर जुअर गाह वोण ऐं कमद पाणी हेठि अची वियो आहे। ॿोॾि सबबि ॻोठनि में पैदा थियल घुट ऐं ॿूसट करे औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि में गैस्ट्रो तेज़ी सां वधण लॻी आहे। इंतज़ामिया बचाव बंदनि ते के बि मेडिकल कैंपूं लॻाए नाहे सघी। उन सिलसिले में ॻोठाणनि इमरान अली नारे जो, बिशारत अली ॿुध, मोहम्मद कामिल कल्होड़ो ऐं ॿियनि चयो त ताज़ो ई पयल बरसातुनि खां पोइ सिंधु दरिया में चाढ़ थी आहे, जंहिं करे कचे जे ॻोठनि ॻोठ मोहम्मद उस्मान नारे जो, ॻोठ बच्चल नारे जो, ॻोठ महमूद कल्होड़ो, ॻोठ आचर जतोई, ॻोठ मोलाबख्श नारे जो ऐं ॿिया पाणी जी लपेट में अचण सबबि ज़मीनी राब्ता कटिजी विया आहिनि। हुननि चयो त ॻोठाणा ॿेड़ियुनि ते या वरी पाणी मां गुज़री शहर तरफ़ अचनि था। पाणी जी चाढ़ सबबि नांग बलाऊं ॿिरनि मां निकिरी आयूं आहिनि, जंहिं करे कचे जे ॻोठाणनि में ख़ौफ़ छायल आहे। ॻोठाणनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त थियल नुक़सान जो अज़ालो करे फ़ाक़ाकशी खां बचायो वञे। खैरपुर जे सेकंड एडिशनल सेशन जी अदालती हुक्मनि बावजूदि बासरनि वटि मुबैना बांदी बणियल थञ-पियाक ॿार बाज़ियाब न थियण ते एसएचओ कोरडेजी ख़िलाफ़ शोकाज़ नोटिस जारी अदालत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि सेकंड एडिशनल सेशन जज अल्ताफ़ हुसैन दायूं जी अदालत कोरडेजी जी रहवासिण मिसमात तहमीना बुगटी जी दरख़्वास्त ते कार्रवाई कंदे कोरडेजी थाणे जे एसएचओ असलम लगारी खे लेटर जारी कयो। अदालत ॻोठ मिठण फ़कीर जे रहवासी करीम बख्श बुगटी वटि मुबैना नाहक बांदी बणियल 16 महीननि जे थञ-पियाक ॿार ज़मीर हुसैन बुगटी खे पेश न करण ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। अदालत कोरडेजी थाणे जे एसएचओ ख़िलाफ़ शोकाज़ नोटिस जारी कंदे खेसि अदालत में पेश थी वज़ाहत पेश करण जो हुकुम जारी करे छॾियो। मलकानी शरीफ़ वेझो यूसी बहादुर चांडियो जो प्राइमरी स्कूल करीम बख्श चांडियो खे तालीम खाते बदीन 6 सालनि खां मुसलसल एहतजाजनि, दाहुनि ऐं दरख़्वास्तनि बावजूदि न उस्ताद ॾिनो न वरी फर्नीचर ॾिनो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर आज़ाद रिबारी मूजिबि अटकल 200 ॿारनि खे ख़ांगी पढ़ियल छोकिरो ॻोठाणनि जे ॾिनल पघार ते पट ते वेहारे पढ़ाइण ते मजबूर आहे। उन सिलसिले में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि हाकिमज़ादी, आसमा, ज़मीर अहमद, शमशाद अली, मरियम ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे उस्ताद ऐं फर्नीचर ॾियण लाइ नारेबाज़ी कई। हुननि चयो त तालीम असांजो बुनियादी हक़ आहे, जेको हुकूमत ॾियण जी ज़िम्मेवार आहे, पर हुक्मरान वोट वठी असांखे कूड़नि वाइदनि ते रुलाए असांजो मुस्तक़बिल तबाह पिया कनि। हुननि मुतालबो कयो त खैर उस्ताद ऐं फर्नीचर ॾिनो वञे, ॿी सूरत में एहतजाज करे चूंडियल नुमाइंदनि जी रस्ता रोक कई वेंदी। घारो पुलिस मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे ट्रक मां 2500 पुड़ियूं गुटका मावा 650 किलो गुटका सामान हथ करे हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नवाज़ ख़ासखेली मूजिबि एसएचओ घारो इंस्पेक्टर मुमताज़ अली ब्रोही ऐं पुलिस पोस्ट गजो जे इंचार्ज सब इंस्पेक्टर इमदाद हुसैन पंवर ट्रक ते छापो हणी जवाबदार तौसीफ़ वल्द मोहम्मद शफ़ीक पंजाबी खे ॼाणायल मंशियात ऐं ट्रक समेत गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल करे वरितो आहे। पुलिस जी मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ मुसलसल कार्रवाइनि ते हितां जी सियासी, समाजी ऐं सुञाण धुरनि वाखाण कई आहे। मोरो वेझो ॻोठ रईस मोलाबख्श ज़रदारी मकरियारी जी रहवासिण बेवा औरत मुड़स जी ॿी घरवारी पारां मिल्कियत मां हिस्सो न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जी घुर कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर परवेज़ चांडियो मूजिबि मिसमात ज़रीना ज़रदारी पंहिंजे ॾेरनि अली गुल ज़रदारी, गुल हसन, ख़ालिक ऐं पुटनि समेत मुड़स गुलबहार ज़रदारी जी मिल्कियत जो हिस्सो न मिलण ऐं ॿी घरवारी समेत उन जे भाइरनि पारां कब्ज़ो करे संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त मुड़स जे फ़ौत थियण खे 1 साल बि नाहे गुज़रियो ऐं ॿी घरवारीअ पंहिंजे भाइरनि मोजन अली ज़रदारी, आसिफ ज़रदारी, अली रज़ा, इमरान, अयाज़, मंसूर ज़रदारी ऐं ॿियनि जे चवण ते
मिल्कियत मां कुझु बि नथा ॾियनि ऐं कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। बेवा औरत चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी खां मुतालबो कयो त खेनि तहफ़ुज़ फ़राहम करे पंहिंजो हक़ ॾियारियो वञे। नाज़रीन, कोटड़ी साइट बबर स्टाफ जी रहवासण पुट ऐं भाउ खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ दाहियो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर अज़हर रिंद मूजिबि हुन इल्ज़ाम हणंदे चयो त संदन घर ते चढ़ाई करे SHO फुलेली निसार शाह संदसि पुट राजा ऐं भाउ तुफ़ैल चन्ना खे बेगुनाह गिरफ़्तार करे खणी वियो। संदसि घर मां सोना ज़ेवर ऐं पैसा बि खणी वियो आहे। हुन चयो त संदसि मुड़ुसु SHO निसार शाह ॾे वियो त SHO चयो त पैसा ॾींदा त खेनि छॾींदसि। हुन चयो त SHO पावरफुल माण्हू आहे, खेनि ख़दशो आहे त हुन पुट ऐं भाउ खे क़त्ल करे छॾियो आहे। उन करे अदालत जे हुकुम बावजूदि खेनि हिन वक़्त ताईं अदालत में पेश नाहे कयो। हुन IG सिंध ऐं DIG हैदराबाद खे इंसाफ़ जी अपील कई आहे। टंडोआदम में सिंध जे क्लासिकल रागी उस्ताद वज़ीर अली ख़ान जी 21वीं वरसी मल्हाई वई। आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बिहण मूजिबि सिंध जे नामवर क्लासिकल गोई रागी उस्ताद मंसूर अली ख़ान जे नंढे भाउ उस्ताद वज़ीर अली ख़ान जी 21वीं वरसी मल्हाई वई। संदसि कुटुंब ऐं चाहींदड़नि पुट नादिर अली ख़ान, उस्ताद निसार अली ख़ान, अली रज़ा सांद, डॉक्टर ख़ालिद ख़ासखेली ऐं ॿियनि संदसि आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं। उन मौक़े ते संदसि रिहाइशगाह ते मुनक़िद तक़रीब में मुक़ररनि ॻाल्हाईंदे चयो त उस्ताद वज़ीर अली ख़ान गवालियार घराणे जो उहो गायक हो जंहिं उस्ताद मंसूर अली ख़ान जे छॾियल विरसे खे अॻिते वधायो। हुन राग जी अकेडमी पंहिंजी मदद पाण तहत हलाई। रेडियो ऐं TV ते संदसि केतिराई कलाम मक़बूल थिया। संदसि विछोड़े सबबि ख़ाल भरिजी नाहे सघियो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।